अंजुमन गुलामान कलंदर जे सरवाण आलिम ऐं नामियारे लेखक साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी चयो आहे त तइलीमात मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण सां मायूसियूं ख़त्म थींदियूं आहिनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि। उन रहमत में असांखे उमेदूं रखणु घुरिजनि। ज़िंदगी में केतिरा बि सख़्त ऐं ॾुखिया हालात अचनि पर अल्लाह पाक जी रहमत खां मायूस नाहे थियणो। साईं इहा ॻाल्हि ख़ानकाए आशियाना कलंदरी बुस्टान कुंडरी में अम्मा नूरजहान अल मारूफ ॾाॾी बीबी मिठी रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक ऐं ईद मेलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ॾिठल सालियाने महफ़िल हदिया कसरत दुरूद पाक जे प्रोग्राम में पंहिंजे रूहानी ऐं इस्लाही ख़िताब दौरान कई, जंहिंमें 55 करोड़ 96 लख 43 हज़ार दुरूद पाक 124 ख़तमुल क़ुरान ऐं 34 दलाइल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ घुरी वई। साईं वधीक चयो त जिते इल्म खे सब्र बर्दाश्त ऐं अमुन अमान जो पैगाम ॾियणु घुरिजे उते इल्म इंतशार फैलाए उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तक़सीम करे रहियो आहे। जेको इल्म तव्हांखे फ़ाइदो न पहुचाए उन खां पनाह घुरो। साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी वधीक चयो त मुआशिरे मां रहम ऐं तरस ख़त्म थी चुको आहे, तंहिं करे पंहिंजे घर पाड़े ऐं समाज ते रहम ऐं तरस खाओ। साईं चयो त इंसानी हुकूक जूं ॻाल्हियूं कंदड़ फ़लस्तीन में पाण इंसानी हुकूकनि खे पामाल करे रहिया आहिनि। इंसानियत जो जज़्बो उन्हनि मां ख़त्म थी वियो आहे। इंसान खे तकलीफ़ ॾेई रहियो आहे। साईं वधीक चयो त दुरूद पाक पढ़ण सां हालात बदिलजी वञनि था, मुक़द्दर चमकी पवनि था, किरदार संवरजी वञनि था ऐं माल निखरी पवनि था। कसरत दुरूद पाक क़ाइमु करण वारनि जा कामयाबी कदम चुमे थी। मुश्किल हालातनि में कावड़ ऐं गुस्से खे कंट्रोल करण वारा कामयाबियूं माणनि था। साईं चयो त अहिड़ो दौर अची वियो आहे जंहिंमें अंधा सॼनि खे रस्तो पिया ॾेखारनि, ॿोड़ा कननि वारनि खे ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि, वज़नदार पत्थर पाणी में तरनि पिया, बेवज़न कख पाणी में ॿुॾनि पिया। साईं वधीक चयो त पंहिंजी ज़ात नाले मुनसिफ़ खे विसारे ऐं बस फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते इस्तक़ामत रखो। महफ़िल में सिंध जे कुंड कुड़च मां दरगाह जे अक़ीदतमंदनि ऐं जमायत अंजुमन गुलामान कलंदर जे कारकुननि वॾी तइदाद में शिरकत कई, जॾहिं त जग मशहूर नातख़्वाननि नातख़्वानी पिणु कई। उन मौक़े ते सैयद अली हैदर शाह, सैयद अब्दुर्रहमान शाह, सैयद शमीर शाह, सैयद मदद अली शाह खान साहब, तारिक खान मरी, सोहारो दर्स, मीर मोहम्मद रिंद, मोहम्मद इब्राहिम हालेपोटो, मोहम्मद उर्स जतोई, शफी मोहम्मद सोलंगी, मोहम्मद बश्क नाहियो, सैयद महबूब अली शाह, रहमतुल्लाह भुरगड़ी, नवीद कुरैशी, खालिद पंवर, चन्नेसर बुरफत, नेमतुल्लाह मस्तोई, सैयद अनवर शाह, आदम सोलंगी, डॉक्टर इम्तियाज पंवर, शमशाद अली थेबो, रफ़ीक अहमद काके पोटो, रजब बुरफत, रियाज आलमाणी, शबीर खान पंवर, बच्चल लाशारी, न्याज रिंद, इजहार तोंगाणी, डॉक्टर हैदर खोसो, अत्ताउल्लाह खासकेली, शरीफ कपरी, एजाज बोतानी, हबीबुल्लाह दल, दिलबर खोसो, न्याज बराणी, राजी तोंगाणी, इमाम बख्श तोंगाणी, वहीद कपरी ऐं तैमूर सोलंगी पिणु मौजूद हुआ। जॾहिं त मरकज़ी मेडिकल कैंप तरफ़ां मेडिकल कैंप पिणु लॻाई वई ऐं डिवीज़न मीरपुर ख़ासि इंफॉर्मेशन शोबे पारां साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जे किताबनि जो स्टॉल पिणु लॻो।